ही जेको ग़रीबनि लाइ मुफ़्त दवाउनि वारो टेंडर आयो आहे न, हाणे तोखे जंहिं बि कंपनी वारी दवाऊं चवां से दवाऊं ज़रूर ख़रीद कजांइ। ऐं दवाऊं सस्तियूं हुजण खपनि, भले त नकुली हुजनि भाऊ। ऐं मूंखे ख़बर आहे त मिलावट वारियूं दवाऊं किथे मिलंदियूं आहिनि। पाण खे ॾुकड़ कमाइणा आहिनि न, दवाऊं कहिड़ियूं बि हुजनि, दवाऊं सरकारी आहिनि न बाबा, पंहिंजो छा वञे। पर भाऊ सुभाणे कंहिं पकड़े विधो त पोइ मुंहिंजी ठेकेदारी त हली वेंदी, पर जेल में वञणो पवंदो। अड़े यार, मां सालनि खां इहे मिलावट वारियूं दवाऊं पियो हलायां, कॾहिं ॿुधई त कंहिं मूं ते छापो हणी मूंखे पकड़ियो हुजे। बाबा इहे क्वालिटी कंट्रोल वारा बि पंहिंजा यारड़ा आहिनि। एंटी करप्शन वारा ऑफिसर, सिहत खाते वारा समूरा ऑफिसर पंहिंजा यारड़ा आहिनि। ठेकेदार साहब, मूं हीअ पोस्टिंग कराई आहे त इन लाइ मूं पैसा भरिया आहिनि, ऐं मूंखे त हाणे सॼी जमार ते नौकरी बि करणी आहे। सो तूं इहे दवाऊं ख़रीद करे मुंहिंजे हैंड ओवर कंदे, अधु ॾोकड़ ते हिते ई मिली पवंदा। बाक़ी दवाऊं पहुचण खां पोइ इहे दवाऊं मां मेडिकल स्टोर वारनि खे पाण ई खपाईंदुसि। 5 रुपए वारी दवा जो पाण बिल ठाहींदासीं 10 रुपया ऐं कमाईंदासीं 20 रुपया। हेठियां मथियां सभु ख़ुशि थी वेंदा। डॉक्टर इहो त ठीकु आहे, पर जान बचाइण वारियूं दवाऊं जे मिलावट वारियूं ख़रीद कंदासीं, ऐं वरी उहे सरकारी दवाऊं ग़रीबनि में मुफ़्त विराइण बदिरां स्टोर वारनि खे जे खपाईंदासीं त नकुली दवाऊं वधीक अघ ते वठंदो केरु? ग़रीबनि वटि त मानिया ॾोकड़ न आहिनि, इहे नकुली दवाऊं किथां वठंदा? अलाह जो ख़ौफ़ कर डॉक्टर, नंढड़ा नंढड़ा बचा अथई। अरे यार, तूं बि दरवेश आहीं। बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ उन्हनि खे ई कोन्हे जेकी इन जान बचाइण वारी दवाउनि में मिलावट था कनि, ऐं न वरी उन्हनि छापे हणण वारनि क्वालिटी कंट्रोल करण वारनि खे आहे जेकी ॾोकड़नि जे एवज़ इन दवाउनि खे सही था साबित कनि ऐं सर्टिफिकेट ॾेई था छॾनि। त बाबा पाण छा जो ख़ौफ़ करियूं? भाऊ हिते ॾोकड़नि जी मेड़ मेड़ा लॻी पई आहे। असुल छिके रख कम खे।